अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां आसिफ अली जुड़े जो वहाँ के ॿुधाईं थो हलां त अॼु असीं वञी रहिया आहियूं बिट साईं जे मेले ते। ऐं हितां तक़रीबन 5-6 बसूं निकितियूं आहिनि। इंशाअल्लाह असां सभु हुते घुमंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं हुतां जो माहौल त साईं बिट शाह जे मेले में केतिरो मज़ो आहे। हलो पलवान, हलो पलवान, पलवान काॾे था वञो? हेॾे हिकिड़ो मिंट। लतीफ़ सरकार जे मेले ते बाबा। लतीफ़ सरकार मेले ते था वञो? हिन दफ़े मल वञो तव्हां? असां यार कोन वणंदा। अच्छा, संगत सां गॾु घुमण था वञो? संगत सां वञो गॾु घुमण ते इरादा करे दोस्त आदम कहिड़ो दोस्त। सही सही। अहिड़ो पिचल काथे कोन। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। ऐं तक़रीबन घणी बसूं निकितियूं ने हितां? तक़रीबन 6 बसूं भाऊ। वाह 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 वाह, वॾो मज़ो थी वियो। तव्हां हलो न? असां पियो हलंदा इंशाअल्लाह। हलो 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 हलो। लतीफ़ सरकार जे मेले ते वञी रहिया आहियूं। हिन महिल असांजी बरड़ीअ में तक़रीबन 5-6 बसूं निकिरी चुकियूं आहिनि ऐं असांजो मेलो